अब्दुल माजिद दरियाबादी तो चवे मां अशरफ अली थानवी सां गड विस इमाम रब्बानी जे मज़ार ते अशरफ अली अंदर वियो मां वरी चयो सही मां अंदर हलाई कोन मां मज़ार वारन खे मञींदो ई कोन हा जागो था चे मूं वरी छा कयो बाहर किताब खणी वेठो पढ़ा है बोला ना रूमी मुखे याद आयो फरमाए तो सद किताबों सद वरक दरनार कुल रूए दिल रा जान बे दिलदार कुल जरा वली जेद किताब पढ़े कर पन्ना पढ़े कर अब्दुल माजिद पियो चवे किताब पियो पढ़ा मुझो मुर्शिद मां चवा चढ़ा वावा बिदअती बरेलवी ही त अब्दुल माजिद अशरफ अली जो वडो खलीफो हुआ ओ तो चवे इमाम रब्बानी जे मज़ार में अंदर मुझो मुर्शिद अशरफ अली वियो मां बाहर किताब वेठो पढ़ा अंदर कोन विस मां जो मज़ारुन वारन खे मां छा कया थोड़ी देर गुजरी निहारिया अंदर सफेद रीश अच्छी दाढ़ी वारो लठ मुबारक हथ में हिकड़ो दरवेश इमाम रब्बानी जे मज़ार मां बाहर निकरियो पियो वजे ए मां किताब पढ़ा किताब पढ़ा वरी ॾिसां किताब पढ़ा वरी ॾिसां थोड़ी देर गुजरी वली जे चेहरे ते जो मुझी नजर पई दिल में दहशत थी हैबत थी वेझो जो आयो मां मथे निहारे चयोमांस ओ दरवेश केर ही तू पाण फरमायो जे जे मज़ार ते आयो आ अंदर कोन आए मुझो भला जे अंदर नथो अचे त मां वनी बाहर ज़ियारत कराए चांस जे तो इए जो मुखे चयो बेहोश थी क्रीपिस वात मां कफ पई वहे अंदरा अशरफ अली जो बाहर निकतो उन मुखे उथारियो ओ मौली अब्दुल माजिद ओ मौली अब्दुल माजिद ओ मौली अब्दुल माजिद उठी मथे छा थियो थई मां चयो से छा थियो खे छड हाने अंदर वठी हल अज मज़ार वारे जी त ज़ियारत कई थम पर अंदर वनी मज़ार जी ज़ियारत करे थो अचा यो थे इमाम रब्बानी जाओ सुभान अल्लाह हथ मथे खड़ी जाओ सुभान अल्लाह किताब में पंजन में लिखन पर हाणे मञण खां मिड़ई तप थो वठेन वली तप वठेन असी वलियन जे दर ते वञण कोन छड़ींदासीं।